वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम इशू ऑफ द डेज़ में अवांखे एक भेरो ॿीहर भरी कार चवंदासीं। नाज़रीन, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कराची जे सभिनी बिल्डर्स के तामीर हेठि वॾियुनि इमारतुनि जो कमु बंदि रखण जी हिदायत करे छॾी आहे। ॾखण ज़िले में 40 ख़तरनाक इमारतूं ऐं दुकान खाली कराया विया आहिनि। नाज़रीन, इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ज़ुहैब ज़रदारी साहब। जी ज़ुहैब ज़रदारी साहब, तव्हां सीवी ते मौजूदु आहियो, छा सूरत हाल आहे हुतां जी? ॿिनि क़िस्म जूं जेका सूरत हालूं आहिनि उन तव्हांजे साम्हूं मां ॿुधायां। हिकिड़ी त जेका तूफ़ान जी छा सूरत हाल आहे त हिन वक़्तु तमामु तेज़ जेके आहिनि से स्पीड सां छोलियूं आहिनि उहे समुंड जे किनारे सां टकराइजी रहियूं आहिनि ऐं तमामु घणी जेका स्पीड असांखे हिते तक़रीबन कलाक सवा थियो आहे त इन दौरान तमामु घणी असां कलाक जे अंदरि बि उन में वाध ॾिठी आहे ऐं उहो मुसलसल जेको पाणी आहे उहो चाढ़ करे रहियो आहे। त जेका तूफ़ान जी सूरत हाल आहे, जेको समुंड में जेको चाढ़ आहे उन जी सूरत हाल इहा आहे त उन में तमामु घणो वाधारो अची वियो आहे। कुझु जायुनि ते जेॾीमहिल का स्पीड सां छोली अचे पई त उहा हिन दीवार खे, जेका सीवियू जी दीवार आहे जिते मां वेठो आहियां, उनखे क्रॉस करे पाणी हिते बची रहियो आहे। त हिकु त इहा हिते सूरत हाल आहे। ॿी जेका 144 कलम लागू करण वारी जेका ॻाल्हि आहे, ऐं हिते आम माण्हुनि जे दाख़िला ते पाबंदी हुई, उहा असांखे सिर्फ़ु नाले जी जेका असां पाबंदी नज़र पई अचे। माण्हू हींअर बि वॾी तादाद में इन सीवियूं ते मौजूदु आहिनि ऐं उहे इन तूफ़ान इन समुंड खे ॾिसी रहिया आहिनि। त काफ़ी तादाद में हिन वक़्तु बि माण्हुनि जी हिते चुरपुर लॻी पई आहे। कुझु हिकु ॿ माण्हू आहिनि सिक्योरिटी जा, पर उहे ज़ाहिर आहे नाकाफ़ी आहिनि। माण्हू काफ़ी तादाद में हींअर जीअं जीअं शाम थिए पई माण्हुनि हिते रुख करे वरितो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿ टे जेको ॿियूं शयूं तव्हांखे हिते ॿुधायां पंहिंजे नाज़रीन खे। जीअं ई सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जेके कराची में हींअर कंस्ट्रक्शन जे हेठि बिल्डिंग्स आहिनि उन में फौरी तौर ते अॾावत जेको आहे सो रोकण जो हुकुम ॾिनो आहे। पर मां हिते वेठो आहियां, मुंहिंजे साम्हूं 2 बिल्डिंग्स आहिनि ऐं उन ते हिन वक़्तु बि तामीराती कमु हली रहियो आहे। मतिलबु उहो बि ऐलान जेको आहे उहो सिर्फ़ु ईअं नाले मात्र ई थियल आहे ऐं उते कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी न पई नज़र अचे। बाक़ी ओवरऑल जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त हिन वक़्तु बरसाति त रुकिजी चुकी आहे ऐं कराची जे हवाले सां मौसमियात खाते जो चवणु आहे त उतां जेको आहे उहो कोन टकराइबो इहो तूफ़ान, ऐं पर उनजे बावजूदि तूफ़ान जा असर हिते ज़रूरु मौजूदु रहंदा। अॼु राति खां बरसाति जी अॻकथी कयल आहे ऐं तेज़ हवाउनि जी अॻकथी कयल आहे। बाक़ी जेको ख़ौफ़ हिरास हुयो तूफ़ान वारो, उहो कराची तां ज़रूरु इहो ॿुधाए पियो वञे ख़तरो टरी वियो आहे। पर केटी बंदर, शाह बंदर, ॿिया जेके इलाइक़ा आहिनि सिंध जा, उहे अञा बि इन ख़तरे हेठि आहिनि। ईंदड़ 24 कलाकनि ताईं जेका आहे सा उहा तूफ़ान जी सूरत हाल उहा वाज़े थी वेंदी। ज़ुहैब साहब, तक जे चूंडियल MP हाजी अली हसन तरफ़ां ऑपरेशन मुकमल थी चुको आहे। तव्हां कल्ह ठठे ॾींहुं साहिली पट्टी ते ॾिसी आया आहियो। छा इन जे मक़ामी माण्हुनि सहकार कयो आहे, निकिरण लाइ तयारु आहिनि या न? जी, तव्हां ठटे जे बारे में सवाल कयो आहे। हिन वक़्तु बि जॾहिं खां इन अॻकथी थी हुई हिन तूफ़ान जी, सभ खां पहिरीं केटी बंदर जो नालो आयो पियो त केटी बंदर हिट लिस्ट ते आहे, हिट टारगेट ते आहे। छाकाणि त जहिड़े नमूने सां साइक्लोन मूव करे रहियो हुयो उहो ईअं पियो लॻो त इहो केटी बंदर खे हिट कंदो, जेको अञा ताईं ख़तरो मौजूदु आहे। त उन सूरत हाल में सिंध हुकूमत उपावर्ता MP हाजी हसन ज़रदारी ऐं आशिक़ हुसैन ज़रदारी, ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर ऐं ॿिया जेके डिप्टी कमिश्नर SSP, ॿिया जेके अमलदार आहिनि, उन्हनि फौरी तौर ते उतां तहरुक वरितो। इवन वॾे वज़ीर पाण वञी केटी बंदर जो दौरो कयो ऐं उते इजलास कयो। उन खां पोइ केटी बंदर, खारो छाण, जूहो, इहे जेके इलाइक़ा आहिनि उहे समूरा जेके आहिनि से गुज़िरियल ॾींहं ई MP हाजी अली हसन ज़रदारी जी कोशिश सां ख़ाली थी चुका हुया। ऐं इहो नाज़रीन, ज़ुहैब ज़रदारी साहब वीडियो लिंक ते असां सां मौजूदु हो। सामूंडी तूफ़ान बायपर जो आहे बाबति असांखे अपडेट करे रहियो हो। सामूंडी तूफ़ान बायपर जो आहे वरी रुख मटाए छॾियो आहे, कराची खां परे थींदो पियो वञे। ठठे सिजावल ऐं बदी निशाने ते आहे। तूफ़ान कराची खां 370 ऐं ठठे खां 355 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। समुंड जी सतह बि वधी वई आहे। तूफ़ान जे मर्कज़ में हवाऊं 180 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुलण लॻियूं आहिनि। सामूंडी तूफ़ान जे मर्कज़ ऐं भरपासे में 30 फुट बुलंद लहरियूं आहिनि। सामूंडी तूफ़ान जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ पाक फ़ौज जा हिफ़ाज़ती दस्ता बि तयारु कया विया आहिनि। मौसमियात खाते चयो आहे त सामूंडी तूफ़ान सुभाणे 15 जून ते केटी बंदर ऐं भारती गुजरात सां टकराइजी वेंदो।
नाज़रीन, इन हवाले सां राब्तो करण जी कोशिश कंदासीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां अपडेट करे रहिया आहियूं अव्हांखे। सामूंडी तूफ़ान सुभाणे सुबुह 11 वॻे केटी बंदर सां टकराइजण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त सामूंडी तूफ़ान कराची खां परे थींदो पियो वञे। सामूंडी तूफ़ान कराची खां 370 किलोमीटर परे आहे। ठट्टो, सिजावल, बदीन ऐं पार्कर मुतासिर थींदा। नाज़रीन, इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर मुर्तज़ा चांडियो। जी मुर्तज़ा, छा अपडेट्स आहिनि? जी मुर्तज़ा, बिपरजॉय जे हवाले सां छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी, समुंड में ठहंदड़ हाइपर जवाय सामूंडी तूफ़ान जे इम्कानी वली जे सामूंडी पटी ते आबाद माही गिरनि में ख़ौफ़ ऐं रास ठाहियल आहे। जॾहिं त जेके शिकार ते वेंदड़ जेके माही गिरनि उहे गुज़र टिनि ॾींहंनि खां उतां वापसि अची पंहिंजनि घरनि में महफ़ूज़ थी वेठा आहिनि। त ॿुधाईंदो समुंड अंदरि जेके माही गिरनि उहे हींअर वीचारा बेरोज़गार पंहिंजे घरनि में वेठा आहिनि। उन्हनि जेको आहे सो उनजी खाध खुराक लाइ बि इंतहाई घणा परेशान। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदा न त जेके सरकार तरफ़ां हिते शेल्टर हाउस तयारु कया विया आहिनि ऐं जॾहिं जेके सरकारी स्कूल ख़ाली कराए उन्हनि लाइ तयारु कराए रहण जे लाइ, पर उनमें जेको आहे हितां जा मकान माहीगिर आहिनि उहे जेको मुंतक़िल थियण लाइ तयारु न आहे। जॾहिं त हितां जी जेकी इंतिज़ामिया उनखे बार बार चई रही आहे त तव्हां उते मुंतक़िल थियो ऐं हलो ऐं उते जेको आहे तव्हां राइज पज़ीर थियो, पर हितां जा जेके मुक़ामी माहीगिर आहिनि उहे हितां जेको आहे वञण लाइ तयारु आहिनि। जेके तव्हांखे ॿुधाईंदमि त हितां जी जेके इब्राहिम हैदरी आहे या लठ बस्ती आहे या हिते जेके चश्मो घाट आहे उनजी जेका रवासी आहिनि माहीगिर उहे जेको आहे शेल्टर हाउस या स्कूल सरकारी स्कूल में वञण लाइ तयारु आहिनि। तव्हांखे वरी ॿुधाईंदमि त जेके बदीन खां ऐं ठटे खां ऐं केटी बंदर खां जेके माहीगिर आहिनि उहे उतां काफ़ी जेके तक़रीबन 100 खां वधीक जे घर आहिनि उतां जेको आहे उतां मुंतक़िल थी हिते जेको पंहिंजे मिट माइटनि वटि ऐं गुलशी नदी समेत चश्मा ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि में जेको आहे मुंतक़िल थिए रहिया आहिनि। मुर्तज़ा, टेलीफोन लाइन ते मौजूद रहिजो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर हलंदासीं ज़ोहेब ज़रदारी साहब ॾे जेको वीडियो लिंक ते सीव्यू ते मौजूद आहे। जी ज़ोहेब साहब। जी हाँ, तव्हां मूंखां पुछो पिए ठटे जे उन इवेक्यूएशन जे बारे में, त उते त गुज़र राति खां ई 100% इवेक्यूएशन मुकमल थी चुकी हुई। इहो मूं तव्हांखे ॿुधायो पियो त पहिरियों भेरो इन सॼी पाकिस्तान जी तारीख़ में थियो आहे। माज़ी में जॾहिं बि तूफ़ान आया आहिनि कॾहिं 70 सैकड़ो 60 सैकड़ो माण्हू ॿाहिरि निकिरंदा आहिनि, खोड़ सारा माण्हू पंहिंजा घर ख़ाली न कंदा आहिनि ऐं उहे उते रहंदा आहिनि, जंहिंजे करे माज़ी में बि जानी ऐं माली नुक़सानु थींदो रहियो आहे। पर हे पहिरियों भेरो थियो आहे जो केटी बंदर, खारो छाण, जूहो ऐं ॿिया जेके इहे सामुंडी पट्टी जा इलाइक़ा आहिनि उहे 100% इवेक्यूएट थिया आहिनि। माना 100% माण्हू जेके आहिनि उहे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी विया आहिनि ऐं तक़रीबन इहे हज़ारे माण्हू आहिनि। रुगो केटी बंदर मां 10,000 खां वधीक माण्हू निकिता आहिनि। खारे छाण जा जेके क्रीक्स एरिया आहिनि उतां फ़क़ति जेके नंढड़ा नंढड़ा ॿेट आहिनि उतां 3,500 माण्हू जेके आहिनि से उतां रेस्क्यू कया विया आहिनि। त इहो पहिरियों दफ़ो थियो आहे। माण्हू जेके आहिनि से मक़ामी उतां जेके आहिनि या त उते वेझो उन्हनि खे रिलीफ कैंपुनि में रहायो वियो आहे या काफ़ी माण्हू जेको वॾो तादाद आहे उहो या पंहिंजे मिटनि माइटनि ॾे हलिया विया आहिनि, पोइ घारे में, ठटे में या कराची जे कुझु इलाइक़नि में उहे अची पंहिंजनि माइटनि वटि रहिया आहिनि। ऐं बाक़ी तक़रीबन उते 25 खां वधीक जेके आहिनि से उहे कैंपूं बि आहिनि ऐं उन कैंपुनि में माण्हू उते तरसाया पिया वञनि, उन्हनि खे खाध खुराक ॾिनी पई वञे। ऐं हिन भेरे हाजी अली हसन ज़रदारी साहब ऐलान कयो हुयो ऐं ज़िले इंतिज़ामिया बि इहो चयो हुयो त न सिर्फ़ु असां माण्हुनि खे रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ते पहुचायूं पिया, पर जॾहिं इहो ज़ोहेब साहब, बरसात जी सूरत हाल अव्हां कीअं पिया ॾिसो? छोलनि जो चाड़ो कीअं आहे? कलम 144 लागू थियल आहे। छा पुलिस आम माण्हुनि खे अचण वञण खां सीवी ते रोके रही आहे या न? हल्को झुड़ आहे ऐं मौसमियात खाते तरफ़ां अॼु राति देरि सां कराची में बरसाति जी अकती कई वई आहे। बाक़ी छोलियुनि जे हवाले सां चयो पियो त कलाक ॾेढ थियो आहे असांखे, त उन में मुसलसल उन में चाड़ अची रहियो आहे ऐं तमामु वॾी हिकिड़ी तेज़ी सां स्पीड सां समुंड जेको आहे सो असांखे उनजो तूफ़ान जेको आहे उहो नज़र पियो अचे। हिन काफ़ी कुझु जाइनि छोलियूं हिन दीवार खे जेका सीवी जी दीवार आहे उनखे क्रॉस करे पाणी उहो रोड ते बि अचे थो पियो ऐं हिते मुसलसल चाड़ अची रहियो। बाक़ी 144 कलम लागू वारी ॻाल्हि आहे उहो जीअं मूं चयो त नाले जो आहे। माण्हू हिन वक़्तु मूंखे पुलिस त किथे बि नज़र कोन पई अचे। माण्हू जेके आहिनि से हाणे घरनि मां निकिरी तफ़री जे लाइ हिते अचनि पिया ऐं हिन दीवार ते जिते मां वेठो आहियां हिन पासे बि आवाम वेठल आहे ऐं हिन पासे बि आवाम वेठल आहे, हिनखे रोकण वारो कोन्हे। ठीकु आहे ज़ोहेब साहब, अव्हांजी वॾी महिरबानी अपडेट कयो। नाज़रीन, सामूंडी तूफ़ान सुभाणे 11 वॻे केटी बंदर सां टकराइजण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त सामूंडी तूफ़ान कराची खां परे थींदो पियो वञे।
नाज़रीन इन सां गॾु इशू ऑफ द डेज़ जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अलाह निगहबान।